अच्छा बिल्कुल पाण हिन वक़्तु मौजूदु आहियूं ज़िले बदीन जे जेको साहिली इलाइक़ो आहे जंहिंमें समुंड जे किनारे 0 पॉइंट ते मौजूदु आहियूं। समुंड आहे उहो ॾींहं ब ॾींहुं जेको आहे उहो आबादी तरफ़ पंहिंजो वाध करे पियो ऐं जेको आबादी आहे उन्हनि जे माना घरनि ताईं जेके काफ़ी जेके घर आहिनि उहे काफ़ी ॻोठ आहिनि उहे बि समुंड गिड़काए चुको आहे। ॿिए तरफ़ असांखे हितां जे ॻोठाणनि इहा बि ॼाण ॾिनी आहे त जेको समुंड आहे हिन में जेके 15 खां 20 जेके ढंढूं आहिनि उहो बि गिड़काए चुको आहे। जेके मिठी जेका ढंढूं हुयूं उहे हिन जे ॿेट में अची वियूं आहिनि। हाणे एतिरो डिस्टेंस वधी वियो आहे हिन समुंड जो समुंड तक़रीबन 100 खां 150 किलोमीटर माना चाड़ करे वियो आहे जेको आबादी जे रुख में। सो हाणे जेको अहम मसइलो इहो आहे जो भरपादे में साम्हूं जेके आहिनि उहे तव्हांखे घर बि ॾिसण ईंदा हूंदा। हीअ जेको समुंड जो जेको जेका वीर आहे उहा आख़िरी वीर हिते हींअर पहुती आहे ऐं जेको शाम जो वधी करे माना घरनि जे जेको समुंड पहुचे थो। ॿिए तरफ़ तव्हांखे इहो बि आउं ॿुधायां त हिते जेके हज़ारे जेके ॻोठाणा आहिनि उहे इंतिहाई तकलीफ़ वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। हितां जे ॻोठाणनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी, हुननि जो इहो बि चवणु आहे त का बि सहूलियत हिननि खे फ़िराम गवर्नमेंट तरफ़ां का बि सहूलियत फ़िराम हिननि खे नाहे कई वई। हिन जो जेको पाणी आहे उहो पीअण वारो खारो आहे ऐं हिते का बि सहूलियत में स्कूल बि न आहे, इस्पतालूं बि न आहिनि। जेके गवर्नमेंट ऑफ सिंध ऐं जेके एनजीओज़ आहिनि उहे वॾियूं वॾियूं दवाऊं थियूं कनि त हिननि हितां जे रहवासियुनि जे लाइ हिननि जे ॻोठाणनि जे लाइ खरबे अरबे रुपया हिननि हिते इन्वेस्ट कया आहिनि, पर तव्हांखे ॾिसण में हिते का शइ कोन्हे ईंदी। हालांकि हाणे अहम ऐं जेको मेन जेका पॉइंट तव्हांखे ॿुधाईंदो हलां थी, जेको समुंड आहे हाणे पंहिंजी सतह वधाए पियो। समुंड जो जेको पाणी आहे उहो ॻोठनि तरफ़ खां हाणे वधी आयो आहे। जेके घर आहिनि सो हाणे हीअ जेको साम्हूं जेको ॻोठ आहे इनखे लॾ पलाइण जो जेको ख़दशो ज़ाहिर थिए पियो त हाणे ॻोठाणा जेके लॾ पलाइण करणु शुरू कंदा। ॿिए तरफ़ इहो बि आहे त असां हितां जे ॻोठाणनि खां इहा बि ॻाल्हि ॿोल कई आहे त ॻोठाणा चवंदा असां पहिरीं अञा हिन ॻोठ खां हितां जिथे असां बीठा आहियूं हिन डिस्टेंस खां तक़रीबन 4 खां 5 किलोमीटर अॻियां असांजा ॻोठ हूंदा हुआ, पर आस्ते आस्ते समुंड जीअं पियो तीअं पाणी समुंड जे चाड़ कई आहे तीअं बि असां बि माना घरनि खे पोइते पोइते कंदा आहियूं। हाणे सिचुएशन इहा आहे जो को बि गवर्नमेंट या हुकूमती नुमाइंदो या का एनजीओज़ जी का बि सहूलियत हिते मुहैया नाहे कई वई। पाणी जेको आहे उहो बि खारे पाणी पीअण में मजबूर आहिनि। हीअ बेल्ट जेको आहे उहो इंतिहाई पंहिंजो ख़तरे जे हेठि आहे। काफ़ी इदारनि BBC न्यूज़ हामिद मीर अॻु में दावा करे चुको आहे त ज़िलो बदीन जेको आहे उहो 2025 खां 2050 जे विच में समुंड हिन खे गिड़काए वेंदो। हाणे जेका कंडीशन इहा आहे त हक़ीक़त महसूस बि थिए थो त वाक़ई अलाह न करे ईअं न थिए। तो सिचुएशन इहा आहे हिन बेल्ट खे हिन एरिया खे हुकूमती धुरियूं कंट्रोल में कनि, मिठो पाणी ॾियनि या को वण जेको सिस्टम थींदो आहे। तव्हांखे वॾी ॻाल्हि इहा आहे त माज़ी में 2-3 महीना अॻु जी ॻाल्हि इहा आहे त हिते तमर जा वण बि रखिया विया हुआ जंहिंजी लखें रुपया बजट डिप्टी कमिश्नर बदीन तरफ़ खां मंज़ूर कई वई हुई। तमर जा वण हिते तक़रीबन 50 खां मथे तमर जा वण हिते हया विया, पर उहे हिते कोन हया विया जिते ज़रूरत हुजे। पर उहे हितां खां अञा 30 किलोमीटर अॻियां ॻोठ गोले मंदिरे जी कंहिं भरपाते इलाइक़े में लॻो हुयो। इहो बि अमज़रनि मूजिब जी ॻाल्हि आहे। पर असां वरी बि डिप्टी कमिश्नर बदीन आला इदारनि खे हिननि ॻोठाणनि जी सार संभाल करणु खपे। हिते जेके ॻोठाणा आहिनि उन्हनि जी मालिकी करणु खपे, न त समुंड जे चाड़ कई त बदीन जो नालो निशान कोन बचंदो।